रहमान हज़रत माज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त जॾहिं बि मोमिन बानू बीमार थींदो आहे त अल्लाह तबारक व ताला उन जे खॿे पासे वारनि मलाइकनि खे चवंदो हुकुम फरमाईंदो आहे त इन जा गुनाह लिखणु बंदि कयो ऐं सॼे पासे वारनि मलाइकनि खे हुकुम फरमाईंदो आहे त इन्हनि जूं नेकियूं लिखणु शुरू कयो ऐं मलाइकनि खे उन बंदे जी तरफ़ मोकिलींदो आहे त ॾिसो त हू मूंखां छा थो घुरे ऐं हुन जा तासुरात छा आहिनि। त जॾहिं उहो बानू उन बीमारी वारी हालत में अल्लाह तबारक व ताला जो शुक्र अदा कंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह चवंदो आहे, त उहे कलमा मलाइक सगोरा अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में वञी पेश कंदा आहिनि। मौला तुंहिंजो बानू बीमारी वारी हालत में बि तुंहिंजो शुक्र अदा करे रहियो आहे। त अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो आहे त ए मलाइको तव्हां शायदि जो मां हिनखे बख़्शे छॾींदुसि। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो हिकायत आहे, बनी इसराइल क़ौम में हिकिड़ो शख़्स हुयो जेको तमामु घणो फाजिर ऐं फासिक हुयो, वॾो गुनहगार हुयो ऐं उन जे शर खां तमामु माण्हू तंग थी विया ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि अची हाज़िर थिया, ऐं मूसा अलैहिस्सलाम हिन शख़्स खे हिन शहर मां कढियो वञे। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक ताला जी बारगाह में दुआ घुरी ऐं मथां हुकुम आयो, अल्लाह तबारक ताला फरमायो त इन बाने खे इन शहर मां कढी छॾे। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन बाने खे उन शहर मां कढियो, उन शहर मां निकिरण खां बाद में हू वरी कंहिं ॻोठ में वञी रहियो। जॾहिं उहो शख़्स उन ॻोठ में रहियो त अल्लाह तबारक ताला वरी बि हुकुम फरमायो, ऐं मूसा अलैहिस्सलाम इन शख़्स खे इन ॻोठ मां बि कढी छॾ। जॾहिं उहो शख़्स उन शख़्स खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन ॻोठ मां बि कढियो त हू वञी हिकिड़ी गार में पनाह वरिती, जंहिं गार जे वेझो न को ॻोठ हुयो, न को का आबादी हुई, न का सावक हुई, न का वेझी का बि शइ कोन हुई, अकेलो हू हिकिड़ो रहंदो हुयो। जॾहिं उहो अकेलो उन गार में रहणु शुरू कयो, रहंदे रहंदे उहो बीमार थी पियो। जॾहिं बीमार थियो ऐं उहो ज़मीन ते किरी पियो बेवस थी ऐं मजबूर थी करे, छो त उनखे का बि खाध खुराक कोन हुई ऐं का बि दवा वग़ैरह साण कोन हुई। जॾहिं हू बेहाल थी किरी पियो त पंहिंजे दिलि में चवणु लॻो, काश जेकॾहिं मुंहिंजो वालिद हुजे हा, मूंसां गॾु हिन गार में मुंहिंजो वालिद हुजे हा त मुंहिंजी दवा दारूं करे हा, मूंखे कंहिं तबीब ॾे वठी हले हा। काश मुंहिंजी वालिदा हुजे हा जेका मुंहिंजे मथां वेही रोए हा, मुंहिंजे मरण खां बाद में उहा रोए हा। काश मुंहिंजी औलाद हुजे हा जेका मुंहिंजे लाइ दुआ घुरे हा, मौला असांजे वालिद खे शिफ़ा अता फरमाए। काश केॾो बदनसीब आहियां जो मूं वटि न को वालिद मौजूदु आहे ऐं न को वालिदा मौजूदु आहे, न को औलाद आहे। त अल्लाह तबारक व ताला मथां मलाइकनि खे हुकुम फरमायो, हिकिड़ो मलाइक सगोरो उन जे वालिद जी सूरत वठी करे उन वटि हाज़िर थियो ऐं जन्नत मां हिकिड़ी हूर उन जी वालिदा जी सूरत वठी करे शकिल में उन वटि अची वेठी ऐं गिलमान जन्नत मां गिलमान जेके उन जे औलाद जी सूरत में अची उन वटि अची वेठा ऐं उन जे लाइ दुआऊं बि घुरनि पिया, वालिद उन ते शफ़क़त बि करे पियो। जॾहिं उन पंहिंजे वालिद वालिदा ऐं बचन खे गॾु ॾिठो त तमामु घणो ख़ुशि थियो ऐं उन ख़ुशीअ में हुनजो इंतिकाल थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक ताला हुकुम फरमायो त फिलाणी गार में हिकिड़ो मुंहिंजो बानू आहे, वञ उनजो इंतिकाल थी वियो आहे, उनजो कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कर ऐं उनजो जनाज़ो वञी पढ़ाए। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन वटि आयो त उन जा ॿार उन जे मथां रोई रहिया हुआ, वालिदा वेठी हुई ऐं हूरूं उन जे मथां रोई रहियूं हुयूं। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उन जो चहिरो मुबारक ॾिठो
अर्ज़ु कयईं या इलाही ही त उहो शख़्स आहे जंहिंजे लाइ तव्हां हुकुम फरमायो त हिनखे शहर मां कढो, वरी ॻोठ मां बि कढाई, हाणे वरी हुकुम फरमायो थी त हिनखे हिनजो जनाज़ो पढ़ाए ऐं हिन जो तदफ़ीन कर। मोला छा माजरा आहे? त हबी अल्लाह तबारक ताला फरमायो, ऐं मूसा अलैहिस्सलाम जॾहिं बि हिन शख़्स खे तूं पंहिंजे शहर मां बि कढियो ऐं ॻोठ मां बि कढी त हीउ उते कंहिं इन गार में अची बीमार थी पियो। बीमार थियण खां बाद में हिन ही इल्तिजा कयूं, पोइ मां रहीम आहियां, गफ़ूर रहीम आहियां, उन्हनि जी सदाउनि जे करे मूंखे रहम अची वियो ऐं मां उन जा गुनाह बख़्शे छॾिया। छो दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं बि को शख़्स सफ़र में फ़ौत थींदो आहे, रिवायतुनि में ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन शख़्स जे मथां एतिरो रहम फरमाईंदो आहे जो उनखे बख़्शे छॾींदो आहे। ऐं जॾहिं उहो फ़ौत थी वेंदो आहे त उन जे मथां मलाइक ऐं हूरूं उहे रोअंदियूं आहिनि, अफ़सोस कंदियूं आहिनि, ऐं उन जे मथां अल्लाह तबारक व तआला उनखे बख़्शे छॾींदो आहे। ऐं उहे जेके हूरूं अल्लाह तबारक व तआला उन जे मथां मोकिलींदो आहे त उहे क़यामत ताईं उन जे लाइ मग़फ़िरत जी दुआऊं घुरंदियूं आहिनि। सो दोस्तो अदीदो, जॾहिं बि तव्हांखे का तकलीफ़ पहुचे, बीमारी पहुचे त उन ते हाय घोड़ा न करणु घुरिजे ऐं उन जे मथां सब्र करणु घुरिजे ऐं उन जे मथां अल्लाह तबारक व तआला जो हमदो सना कजे, शुक्र अदा करणु घुरिजे। छो त उन बीमारीअ जी हालत में अल्लाह तबारक व तआला असांजे गुनाहनि खे बख़्शींदो आहे ऐं असां जूं नेकियूं लिखाईंदो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं असांखे सुख पहुचे, नेमत पहुचे त उन जे मथां शुक्र कयूं, ऐं जेकॾहिं तकलीफ़ पहुचे थी त उन जे मथां बि असां शुक्र कयूं त ज़रूरु उन में असांजे लाइ का बहितरी हूंदी। अल्लाह तबारक व तआला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलाग।